नमस्ते। सिंधी ॿोली मां सम्झां थो त घणनि ॿोलियुनि खां वधीक शाहूकारु आहे। असांजो शाह साहिबु सिंधियुनि जो शेक्सपियर लिखियो वञे थो ऐं सिंधीअ में हर कंहिं इस्म जे लाइ एतिरा अखर आहिनि जेतिरा कंहिं ॿोलीअ में विरले हूंदा। अॼु मां तव्हांखे उठ जे बारे में ॿुधायां थो। उठ जे लाइ पहिरीं मां तव्हांखे पहाका थो ॿुधायां। जेॾा उठ तेॾा लोॾा, ॾाची हणे 10 त तोॾो हणे 13। लख लहे थी लोॾ जीजा तिन जतन जी। हाणे हिन में ॾाची, तोॾो, उठ ऐं जत इहो सभु उठ जे लाइ कमु आंदल आहे। सिंधीअ में उठ जे लाइ लॻभॻि 32 लफ़्ज़ शाह साहिबु पंहिंजे रसाले में लिखिया आहिनि, जिन मां 24 मूं ॻोल्हे कढिया आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधायां थो। उठ, ॾाची, तोॾो, करहो, चांग, जत, ॾाघो, शतुर, मैरी, होॾो, बोतो, मयन, नाक, लेड़ो, मयो, कंवाट, गोरो, रोॾो, पूर, चपातो, सांडणी, चपरान, डोंडो ऐं दोदो। इहे सभु 24 अखर फ़क़ति उठ जे लाइ आहिनि ऐं हर को लफ़्ज़ जॾहिं इस्तेमालु कयल आहे त उन सां गॾु उन जो बैत बि आहे ऐं बैत में ई अखर बिल्कुलु ठहिकी थो अचे। उमेद तव्हांखे पसंदि ईंदो।